जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हां सां गॾु वेसाख मास जी कथा जो अध्याय 12 थी शेयर कयां। त अगरि तव्हां पहिरीं चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर नए सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलेव। बैल वारी घंटी खे ज़रूरु दॿाइजो ऐं हिन सिंधी भेण खे सपोर्ट कजो। वैसाख मास जी कथा अध्याय 12। मितली चवण लगी त हे ब्राह्मण, हाणे कामदेव जी स्त्री रतीअ जो वर्णन ॿुध। उन अक्षुण्य व्रत धारण करण जी कथा मां तोखे ॿुधायां थो। कृपया करे हिन व्रत जी विधि कहिड़ी आहे इहा मां तव्हांखे ॿुधायां थो। ई वार्ता ॿुधी करे श्रुतिदेव चवण लॻा त हिन जो विधान पहिरीं श्री हरि लक्ष्मण खे चयो हो। ही सभु मूं उनखे बि ॿुधायो हो। इन व्रत जे करण सां लक्ष्मीपति भॻवानु प्रसन्न थियो। श्रावण शुक्लादित्या ते हिन व्रत खे धारण करिजे। चातुर्मास्य में हविष्यान भोजन करणु खपिजे। श्री लक्ष्मी नारायण जो पूजन करिजे। चातुर्मास्य व्यतीत थियण ते विधिवत इन जो पालन करिजे। कंहिं ब्राह्मण खे जूता ॾिजनि। सोने चांदी जी मनोहर मूर्ति ठाहिजे। पीताम्बर खां उनखे शोभायमान कजे। अच्छा गुल ऐं सुगंधित द्रव्य उन सां पूॼा कजे। पोइ ब्राह्मणनि खे शैया जो दान कजे, वस्त्र दान कजनि ऐं भोजन कराइजे। ब्राह्मण ऐं ब्राह्मणी ॿिन्हिनि जो भोजन कराइजे ऐं दक्षिणा ॾिजे। इन प्रकार 4 मास ताईं पूजन कजे। मार्ग शीर्षादि मास में विधिवत इन तरह भॻवान जो पूजन कजे। इन ई प्रकार चैत्र जे 4 मास बि हरि भॻवान खे पूजजे, जंहिंसां कि शौनकादि ऋषिगण पूजजंदा आहिनि। उन भॻवान जी स्तुति कजे। हिन व्रत खे आखाड़ शुक्लादित्या ते समाप्त कजे। ओम नमो नारायण हिन मंत्र सां हवन करिजे। चैत्रादि मास में पुरुष सूक्त सां हवन कजे। मार्ग शीर्षादि मास में विष्णु, गायत्री, नारायण, विद्यमेह इस मंत्र सां हवन कजे। श्रुतिदेव चवण लॻा त हे राजन, ही व्रत मूं तोखे विस्तार पूर्वक ॿुधायो आहे। हिन जे करण सां जगन्नाथ भॻवानु प्रसन्न थींदा आहिनि ऐं हुननि जी प्रसन्नता सां अनेक सुख ऐं संताननि जी वृद्धि बि थींदी आहे। त हिते असांजी वैसाख मास जी कथा जो अध्याय 13 समाप्त थियो। वरी मिलंदासीं पाण हिकिड़ी नई वैसाख मास जी कथा जे अध्याय सां गॾु। तेसि ताईं तव्हां सभिनि सिंधियुनि भेनरुनि भाउरनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।